दोस्तों गाड़ियों तो तव्हां जाम ॾिठी हूंदियूं पर हेॾी डिघी गाॾी तव्हां न ॾिठी हूंदी। अरे वरी खणी आया केर ॿिली? दोस्तों अॼु मां तव्हांखे गाॾी थो ॾेखारियां हिकिड़ी सफ़ा एंटिक कार आहे। अबा हे त मूंखे ट्विंस थियूं लॻनि। ट्विंस हो? हाँ न वॾी केर आहे तव्हां? दोस्तों अॼु मां तव्हांखे गाॾी थो ॾेखारियां हिकिड़ी सफ़ा एंटिक कार आहे ऐं हीअ गाॾी जेका आहे फ्रांस जी आहे। फ्रांस जी हिन गाॾी जो नालो तक़रीबन इलाही माण्हुनि खे न ईंदो हूंदो, इवन मूंखे बि न पियो थो अचे पर मां हिन जी टिकली ॾिठमि त मूंखे यादि अचे हिन जो नालो पिजोट। हे ॾिसो हिन मोनोग्राम लोगो आहे। हे गाॾी आहे 404 लिखियलु अथसि। 404 लाइटूं वाइटूं हिन जूं जेके आहिनि हे सभु जेन्युइन आहिनि। हे बॉनेट वॉनेट हिन जो सभु टोटल जेन्युइन आहे। मथां कलर थियल आहे, मथां कलर थियल आहे सॼी, पर अंदरि मां तव्हांखे हिन इवन हे शीशा जेके आहिनि न हे बि जेन्युइन अथसि पंहिंजा। अंदरि खोले ॾिसूं था गाॾी खे अंदरों। हे ॾिसो दोस्तों केॾी ज़बरदस्त कंडीशन में आहे। हिन मीटर ॾिसो, मीटर कीअं आहे। पिजोट चवंदा आहिनि हिनखे। फ्रांस जी गाॾी आहे ऐं मॉडल छा आहे कीअं आहे। सीटूं वीटूं नयूं आई अथसि ऐं छत वत साफ़ सुथरी। हेठि पायदान वायदान हेठि ॾिसी छॾियोसि तव्हां। दरवाज़ा वरवाज़ा फस्ट क्लास। हिन जो इंजन रूम बि ॾिसंदासीं पाण। गोपांग साहिब हिन रूम त ॾेखार। गोपांग साहिब असां सां गॾु आहे। हे बि गाॾियुनि जो ॾाढो शौक़ीन आहे। सो ॾिसी हे बि हैरान थी वियो आहे। ओ वाओ माशाल्लाह माशाल्लाह यार, टिकलियूं केॾियूं साफ़ अथसि। ॾिसो यार केॾियूं टिकलियूं साफ़ अथसि। गाॾी केॾी अंदरों साफ़ आहे। बॉनेट, हे बॉनेट ॾिसो था दोस्तो, बॉनेट ॾिसो। अब हे गाॾी कीअं आहे? अॻ में हिन खां अॻ में ॾिठी थी? न ॾिठी अथई न? फर्स्ट टाइम ॾिठी अथई। दोस्तो बैटरी वैटरी नहीं रखाई अथई। इंजन जी कंडीशन वाह जो ज़बरदस्त आहे। पिजोट गाॾी आहे। मां पोयों बि तव्हांखे ॾेखारियां थो। हे गाॾी मां तव्हांखे पोयों बि ॾेखारियां थो। हे अथव ऐं हे हाणे हिन जा कालीन बालीन हेठि हणा आहिनि पिया छतनि में। हिन में डिगी में सेटिंग कनि पिया। डिगी अथसि। हाणे हिन मालिक ॾे हलूं था, मालिक खां पुछूं था। पोयों मां तव्हांखे ॾेखारे छॾियां थी गाॾी कीअं आहे। हे गाॾी पोयों हीअं आहे ज़बरदस्त आहे। मालिक खां पुछूं था। अस्सलाम वालेकुम भाईजान, सबसे पहले आप अपना नाम बताओ। समीउर रहमान। नाम भी आपका जैसा है वैसी गाड़ी आपकी माशाल्लाह। ये कौन सा मॉडल है? ये 1965 का मॉडल है। आप कब पैदा हुए थे? मैं तो 1982 में पैदा हुआ था। मतलब गाड़ी आपसे ज्यादा बड़ी है? जी सर। लेकिन गाड़ी आपसे दिखने में आपसे ज्यादा साफ सुथरी है जी। वो क्यों? गाड़ी जिसकी है वो भी साफ सुथरे हैं जी। भाई आपने इससे पहले ये गाड़ी देखी है? देखिए, यही देखिए, इससे पहले भी देखिए? इससे पहले देखिए, जब आई थी जब देखिए, अब तैयार है जब देख रहे हैं। जब आई थी तब भी देखी थी, जब तैयार हुई तब भी देखी है। ये गाड़ी है कहाँ की? ये गाड़ी फ्रांस की है। फ्रांस की है? जी। अच्छा, ये आपके पास कब से? मेरे पास नहीं, मेरे क्लाइंट के पास है ये। हाँ, मैं इसका पार्ट्स देता हूँ। आप इसका पार्ट्स देते हो? इसका पार्ट्स आपके पास है? जी। क्या बात है भाई। ये कौन सी शॉप है? शॉप हम देख लेते हैं, क्या नाम है शॉप का। इस गाड़ी का भी पार्ट्स है तो बड़ी बात है। ये देखो दोस्तों, परफेक्ट मोटर्स जे नाले सां इन शॉप आहे सदर में। ऐं हिन वटि इन गाड़ी जो भी पार्ट्स आहे। बिलाल प्लाज़ा ते सदर प्लाज़ा ते हे शॉप आहे। ऐं इन्हनि गाॾियुनि जो बि इन वटि सामान आहे माशाल्लाह। मुबारक हुजनि खे। हे गाॾियूं ठाहींदा आहिनि ऐं हिन गाॾी खे ठाहियो अथऊं। ये गाड़ी हाणे वरी अब ये कितने साल फिर गई चलेगी? ये अभी माशाल्लाह तो 10-20 साल चलेगी। अब एक दफ़ा बन गई, इंशाल्लाह चलेगी। 10-20 साल चलेगी। और अभी इन केस गवर्नमेंट कह रही है कि भाई 80 तक गाड़ियाँ काटेंगे, फिर गवर्नमेंट के कहने से क्या होता है? आप लड़ जाएंगे? जी लड़ जाएंगे भाई, गाड़ी को कटने नहीं देंगे भाई। बड़ी मेहरबानी आपकी, बड़ी मेहरबानी, थैंक यू भाई। मुझे ये बताओ, ये जो रोड है इतने अच्छे तो नहीं, ये चलेगी कहाँ पे? ये गाड़ी डिफेंस में चलेगी। क्लिफ्टन से इनकी रैली निकलेगी 14 अगस्त पे। अच्छा, 14 अगस्त के लिए तैयार हुई है? जितनी एंटिक्स कार है इंशाल्लाह 14 अगस्त पे रैली निकलेगी। अरे वाह, 1947 को याद करेंगे हम, है ना? इंशाल्लाह। क्या बात है यार। ये बंदा भी मुझे 1947 का लग रहा है। क्या नाम है आपका? बड़े हंसमो के आप। अकील अहमद 2 शॉट के साथ है, भाई के साथ है। अकेले नहीं है अकील अहमद। बड़ी मेहरबानी दोस्तों, थैंक यू। दोस्तों गाॾियूं त तव्हां जाम ॾिठी हूंदियूं पर हेॾी डिघी गाॾी तव्हां न ॾिठी हूंदी। ऐं हे पाकिस्तान में मतिलबु आहिनि बि कोन। कराची में आहिनि मुंहिंजे ख़्याल में 2 ऐं डिफेंस में 3, 5 गाॾियूं टोटल। छो त हेॾी वॾी गाॾी इन्हनि रोडनि ते हली नथी सघे। पर हे गाॾियूं इस्तेमालु थींदियूं आहिनि शादियुनि में। ऐं शादियुनि में तक़रीबन हे गाॾी निकिरंदी आहे राति जो 12 वॻे रोड ते। सिर्फ़ु दुल्हन या दूल्हे खे खणी वेंदी आहे या खणी ईंदी आहे। ऐं उन हिकिड़े कलाक जा हे वठंदा आहिनि 12,000 15,000 रुपया हिकिड़े कलाक जा। त 2 कलाक हूंदा आहिनि त 24-25,000 रुपया। बहरहाल गाॾी बि अंदरों सम्झो जीअं घर हूंदो आहे न, ईअं घर हूंदो आहे। कमिरो ठहियलु आहे ॼण। हिन में टायर व्हील उहे ई आहिनि, 4 व्हील।
बाक़ी हे विच में जॉइंट थियल आहे कीअं थियल आहे हे अक्सर ॻाल्हियूं दोस्तो जेके आहिनि न दुबई सऊदी ॿाहिरि मुल्कनि में हूंदियूं आहिनि उते त रोडनि ते हलंदियूं आहिनि पर हिते नथियूं हली सघनि छो जो हे रोड हिननि जे क़ाबिल ई न आहिनि नंढड़ा रोड आहिनि हींअर मालिक मथे सुतो पियो आहे कुझु आहे सो मां तव्हांखे अंदरो नथो ॾेखारे सघां ऑटोमेटिक आहे ॾिसो आहे ऑटोमेटिक मथां नथो ॾेखारे सघां बाक़ी अंदरि हे गाॾी हीअं आहे ऐं अंदरि हिन में कमिरो ठहियलु हूंदो आहे कमरा ठहियलु हूंदा आहिनि अंदरि कमरे वांगुरु ऐं हिन में फ्रिज बि लॻल हूंदी आहे हर शइ जे हिसाब सां माना जीअं बेड हूंदो आहे बेड नमूने हे पोर्शन हिन बेड वारो स्टाइल हूंदो आहे ड्राइंग रूम जीअं हूंदो आहे ड्राइंग रूम बि थी वेंदो आहे पर हे गाॾी अथव रेंट कार सम्झो हीअ आहे ऐं ईमान खां पुछंदो ईमान हे गाॾी अॻ में ॾिठी अथई न सोच ॾिठी अथई कंहिं ड्रामे में तूं पंहिंजे पप्पा खे हिन में हा ॾिठो आहे न सो दोस्तो मां दुबई वियो हुउमि हिकिड़ो ड्रामो रिकॉर्डिंग करणु सो इन गाॾी में सीन हुया मां वरी कुझु सीन 5-6 सीन हिन गाॾी में हुआ सो हिन गाॾी में मां हुते रिकॉर्डिंग कई उते बि रेंट ते इहा गाॾी मिली हुई पर हाले गाॾी अथव ऐं ख़ासि करे वरी 14 अगस्त ते बि हे सजाईंदा आहिनि हिननि खे पाकिस्तानी झंडनि सां हिननि खे सजाए ऐं रोडनि ते हलाईंदा आहिनि बहरहाल हे अलॻि क़िस्म जी बि गाॾी आहे एंटिक आहे ऐं जंहिंखे खपे रेंटा खपे त हे मां तव्हांखे बोर्ड लिखी थो ॾेखारे थो छॾियां हिन में नंबर वंबर सभु लिखिया पिया अथव ॾिसो दोस्तो जंहिंखे बि रेंट ते खपे कराची में आहे ऐं लियाकताबाद जिते परिंदनि जी मार्केट लॻंदी आहे लालू खेत बि हिनखे चवंदा आहिनि हे उहा जॻह अथव दोस्तो असांखे हिकिड़ो दोस्त मिली वियो आहे जेको गाॾी ओपन करे ॾेखारींदो ये डोर खोल दे उस तरफ से जाना पड़ेगा अब यही रुक जाओ ठीक है ओके ओके त दोस्तो इहा दो खोलण वियो आहे मां चाहियां थो त तव्हांखे अंदरों बि हिन जो दीदार करायां त हीअ गाॾी अंदरों आहे कीअं सो अॼु वरी आचर जे ॾींहं ते बाज़ार ॾिसो था कुकड़नि जी हिननि जी बाज़ार बि लॻल आहे सो इन जे करे परियों पासो जेको आहे सो बंदि थी वियो आहे ऐं दोस्त वञे थो काॾे वञे थो अॻियां खोलण सो उहो खोलींदो असां हिन दरवाज़े मां वरी अंदरि हिनखे ॾिसी सघूं था छा आहे ईमान तूं पंहिंजी ख़्वाहिश पूरी करे हिन गाॾी में वेही सघीं थो ऐं हिन सां गॾु फोटू बि तुंहिंजो कढावा हिते बि ईमान जो फोटू हिन गाॾी सां साईं लेमोज़िन सां कढी था छॾियूं हे यादगार अथसि ठीकु आहे भाउ हल हिते बि त भला हेॾां बि कढां हे दोस्त असांजो अची वियो आहे सो हाणे दरवाज़ो खोले थो ईमान अंदरि वेंदो ईमान जी ख़्वाहिश पूरी थी वेंदी अंदरि वेहण जी दरवाज़ो खुली वियो आहे मुंहिंजे ख़्याल में खोले थो सो दोस्तो हे अथव दरवाज़ो हिन अधे खोलियो आहे अंदरों हे गाॾी हीअं आहे अंदरों गाॾी हे हीअं आहे ॾिसो ऑटोमेटिक आहे ऐं अंदरों हे अथव ॾिसो मां तव्हांखे चयमि अंदरि फ्रिज वग़ैरह हर शइ आहे फ्रिज बि आहे ऐं ईमान जी ख़्वाहिश हुई त मां हिन गाॾी में विया ईमान तूं वेही ॾिसी सघीं थो तूं पंहिंजी हिन में ख़्वाहिश पूरी करे सघीं थो ईमान जी ख़्वाहिश पूरी थी वई लेमोज़िन में वेही रहियो दोस्त ये दरवाज़ा नहीं खुलेगा क्या नहीं अंदर से नहीं खुलेगा बैटरी नहीं लगा हुआ ना इसलिए वो लॉक यहाँ से होता खुलता अच्छा दोस्तों हिन में बैटरी न आहे लॻल इन करे हे दरवाज़ो असां खोले नथा सघूं बहरहाल गाॾी तव्हां ॾिसी छॾी अंदरां आपका नाम क्या है शिराज ठीक है शिराज थैंक यू बड़ी मेहरबानी आपकी इसमें फ्रिज भी होता है ना नहीं फ्रिज नहीं लगा हुआ है इसमें नहीं लगा हुआ था निकाल दिया लेकिन शादी ब्याह के लिए रेंट पे मिलता है ना रेंट पे मिलता है दोस्तों रेंट ते मिलंदी आहे शादी वादी जे लाइ राति जो 12 बजे 11 बजे गाॾी रोडनि ते हली सघे थी थैंक यू शहजाद बंदि था कयूं दरवाज़ो बंदि थी वियो आप कभी इस गाड़ी में बैठे हो क्यों नहीं बैठे पहली बार देख रहे हो दोस्तों इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेके हिन गाॾी खे पहिरियों दफ़ो था ॾिसनि बहरहाल असां ईमान जी ख़्वाहिश पूरी कईसीं ईमान फोटू कढाए हल वञ अॻिते हा वरी हिते हे ईमान जो फोटू हल एॾी ट्रिकी गाॾी आहे वॾी ट्रिकी गाॾी आहे दोस्तो हे ट्विंस ॾिसो मिनसा जूं दोस्त ट्विंस नालो छा थी बाबा आमना बाजी आमना बानो तव्हांजो नालो छा आहे बाबा खदीजा बानो तव्हांजो नालो छा आहे बाबा गुल जवेरिया खे त मां सुञाणां थो हेॾा मिनसा बि बीठी आहे बाबा हे त मूंखे ट्विंस थियूं लॻनि ट्विंस हो हा न वॾी केरु आहे तव्हां वॾी केरु आहे तव्हां ॿिनी मां केर बि न अरे ॿई सफ़ा हिकु जेतिरियूं अरे लटा बि तव्हां त हिकु जहिड़ा पाता आहिनि चप्पलूं बि अरे चप्पलूं बि हिकु जहिड़ियूं पेंटियूं बि हिकु जहिड़ियूं शर्टूं बि हिकु जहिड़ियूं अरे वाह वाह ज़बरदस्त वाह अॼु मां पहिरियों दफ़ो ट्विंस ॾिसां थो इहे सफ़ा हिकु जहिड़ियूं माशाल्लाह अरे वरी खणी आया केरु ॿिली रंबूटा थी हणेसि अरे पोइ त ग़लति आहे बसि पोइ हाणे हिनखे काॾे कंदे तूं काॾे कंदेसि काॾे कंदेसि
चकनाड़ी दोस्तों ये ॾिसो 14 अगस्त जी तयारी में ये ॾिसो हिकु बिल्डर आहे मतलब प्लाज़ा जो ठहे थो उन लाइटूं वाइटूं हणायूं लाइटूं जेके मूविंग हेड्स आहिनि हिननि जी लाइट ॾिसो किथे थी वञे बिल्डिंगुनि ते ॾिसो मतिलबु बिल्डिंगुनि ते लाइट थी वञे हिननि जी केतिरो मथे थी वञनि मां तव्हांखे ॾेखारियो हे ॾिसो ज़बरदस्त माशाल्लाह दोस्तों गाड़ी जो कमु करायोसीं सदर में वरी सदर में हींअर आया आहियूं नूरानी कबाब हाउस ते सोचो आहे त गोपांग साहब बि गॾु आहे सोचो कुझु खाई पी वठूं बुख बि इलाही लॻी आहे ॾिसूं था छा आहे हिन वटि दोस्तो असां कटाकट घुरायो आहे ऐं कटाकट जो ज़ाइक़ो बहितरीनु आहे सुठो आहे नूरानी कबाब बेसिकली मशहूरु जेको आहे कबाबनि जे करे आहे सो असां वरी कटाकट था खाऊं अब कीअं टेस्ट सही आहे ओके